हींअर वाई साहिब प्राले जे स्टूडियो में अव्हांखे भलीकार चऊं था। वाई साहिब प्राले स्टूडियो में अॼु असां तव्हां सां ख़बर शेयर कंदासीं। टाउन कॉमेडी प्राले जो क़दीमी प्ले ग्राउंड ऐं रांदियुनि जो ग्राउंड इंतिज़ामिया जे बेध्यानी सबबु उजड़ी वियो आहे। प्रालो पुराणी पुल ऐं सब डिवीज़न एरीगेशन ऑफिस सां लॻोलॻ रांदियुनि जो ग्राउंड टाउन कॉमेडी प्राले में क़दीमी रांदियुनि जो ग्राउंड आहे, जिते मुख़्तलिफ़ वार्डनि जा माण्हू मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रांदीगर नौजवान जिते अची रांदि खेॾी करे पंहिंजो जेको जिस्मानी तौर ते क़ुवतुनि खे सेट करण जे लाइ हुतां जी टीमूं हिते मैचियूं, हिते रांदीगरियूं फुटबॉल, क्रिकेट, वॉलीबॉल जा खिलाड़ी हिते रांदि खेॾण ईंदा आहिनि। इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबु इलाइक़े जे रवासी बरसातुनि जो मुख़्तसिल पाणी बीहण जे करे उन खां पोइ ॻोठाण ख़ासि कयली बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि बिरादरियुनि जा टाप ते जेके घर आहिनि, अॾावतूं आहिनि, रवासी आहिनि, उनजो गटरनि जो गंदो पाणी ग्राउंड जे तरफ़ छोड़े वियो आहे। शागिर्दनि अफ़ज़ल बलोच, नवीद अहमद बलोच ऐं असगर फन भंड वाई साहिब प्राले जॾहिं टीम पाती त हुननि शिकायतुनि जा अंबार खोले छॾिया। हुननि चयो केतिरनि सालनि खां वठी हूअं ई असांखे प्ले ग्राउंड इहो हिकिड़ो आहे टाउन कॉमेडी जंहिंमें चौदीवारी न हुजण जे करे जेके असांजा कमरा ठहियल हुया उन्हनि में हुकूमत जे इंतिज़ामिया जी नाअहलीअ सबबु उन दरवाज़ा दरियूं पटे खणी विया आहिनि। रवासियुनि जो ऐं खिलाड़ियुनि जो इहो चवणु हुयो त जॾहिं असां इहे रांदियूं खेॾनि थियूं उन्हनि इलाइक़नि जे घरनि जे पासे ॾे जॾहिं असांजो बाल वञे थो त बाल ॾियनि कोन था, ॿिए ॾींहं ते उहो ई बाल असांखे 50 रुपए 100 रुपए विकिरो करे ॾियनि था। आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जी हुननि घुर कई त जेको असां मेन असांजो जेको मसइलो आहे उहो ड्रेनेज जो आहे। ड्रेनेज जो गंदो पाणी जेको इलाइक़े जा रवासी जेके असांजी ग्राउंड तरफ़ छोड़े थो वञे, जेको बदबूदार पाणी बीहण जे करे केतिरी बीमारियूं फैलिजनि थियूं। इंतिज़ामिया खे घुरिजे त नोटिस वठी करे प्ले ग्राउंड जी तकरार कई वञे ऐं मरमत कराए वञे, जीअं असांजा खिलाड़ी, असांजा नौजवान तबिको रांदियूं खेॾे पंहिंजी सिहत ठीकु कनि। वाई साहिब प्राले स्टूडियो खे